चाचा ख़ैर त आहे वेठो ईअं ई जे खंड जो जा छॾ भोगन खे। हा सभु ख़ैर आहे, साम्हूं माल पियो चरे इन जे करे वेठो आहियां। चाचा अकेलो बेज़ार थी पियो हूंदे मां ॾिसां थो न, ऐं मां बि वांदो आहियां, मूंखे को कमु कोन्हे को। हाणे ॿई गॾु वेहूं था, वेही था कंहिंजी न कंहिंजी गिला कयूं चमचनि जी दुआ सां। गिला करणु सुठी ॻाल्हि न आहे। चाचा जवान धीअरूं घर में विहारण सुठी ॻाल्हि कोन्हे का। तूं बि जवान धीअरूं घर में विहारियो वेठो आहीं। मां मिड़े मिसाल पे ॾिनोमांइ चमचनि जी दुआ सां, पर बाबो तॻियो सफ़ा बेकार अथई, न कम जो न कार जो। एॾो बेकार अथई, एॾो बेकार, सुकल काठी खणी चुल्ह में बि कोन विझंदो अथई, सॼो ॾींहुं लेटियो पियो आहे बसि। वरी पीउ जी गिला थो करी? न चाचा न, बाबा जूं खसलतूं थो ॿुधायां, खसलतूं। सॼो ॾींहुं घर में सुतो पियो आहे, खटूं पियो थो भञे, पर ॾिस न मुंहिंजी शादी नथो कराए। चाचा ॾिस, घर में का माई हूंदी कमकार कंदी न, मानी बानी थपींदी, असां बि खाईंदासीं, बाक़ी असां छड़ा बाबा जेको जेॾी तेॾीमहिल कम कार, भाॼी पचाऊं बि पाण, खाऊं बि पाण। माण्हू गिला कोन कंदा चाचा, जुवानड़ो पुटड़ो घर में वेठो आहे।